भिटशाह थाने की हद खंडू स्टॉप भरसा शोरा वाटर वट नामालूम फोरन पारा मोटरसाइकिल सवारन ते फायरिंग मोटरसाइकिल सवार नौजवान गोलिन लगन करे सख्त जख्मी थी पियो आहे। इन हवाले से वधिक तफ़सील ॾेई रहियो आहे मटियारी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोलंकी। जी फिदा हुसैन, वाक़े के हवाले से कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मटियारी ज़िले जे ॻोठ सलेमान खटियाणे जे रहवासी अली गुल लाखो वलद मीर खान लाखो पंहिंजे दोस्तनि दिलबर खटियाणी वकार ख़ासकिलिया सां गॾु मोटरसाइकिल ते भिटशाह खां पंहिंजे ॻोठ तरफ़ वञी रहियो त खंडू स्टॉप वेझो 125 मोटरसाइकिल ते वेंदड़ हथियारबंदनि खेनि रोकण जो इशारो कई मोटरसाइकिल फुरकाइण जी कोशिश कई। मज़ामत ते हथियारबंदनि मथनि फायरिंग करे ॾिनी, जंहिं करे अली गुल लाखो टंग में गोलियूं लॻण करे सख़्त ज़ख़्मी थी पियो। हथियारबंद फोरू मोटरसाइकिल फुर करे फरार थी विया। इतलाह ते भिटशाह पुलिस पहुची ज़ख़्मीअ खे भिटशाह अस्पताल पहुचायो, जितां ज़ख़्मीअ खे वधीक इलाज लाइ हैदराबाद रवानो कयो वियो आहे। जी महिरबानी फिदा हुसैन तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधिक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची।